नाज़रीन ते ब्रेकिंग न्यूज़ देखंदासीं। कराची में मकानी चूंडूं मुलतवी कराइण वारी सिंध सरकार की दरख्वास्त रद्द थी वई आहे। चूंडुनि दौरान अमन अमान बरक़रार रखण सूबाई हुकूमत की जिम्मेवारी आहे। इलेक्शन कमीशन पारां दरख्वास्त रद्द कई वई आहे। इलेक्शन कमीशन जो फैसलो साम्हूं आयो आहे। इलेक्शन दौरान सिंध सरकार पुलिस की मुक़ररी के यकीनी बणाए। इलेक्शन कमीशन जो चवण वफ़ाक़ी घरू वज़ारत के लिखंदुसि त पोलिंग ॾींहं ते रेंजर्स ऐं फ़ौज मुक़रर कई वञे। ब्रेकिंग न्यूज़ अमां से शेयर कबे। नाज़रीन, कराची में मकानी चूंडूं मुलतवी कराइण वारी सिंध सरकार की दरख्वास्त रद्द कई वई आहे। इलेक्शन कमीशन जो चवण आहे त चूंडुनि दौरान अमन अमान बरक़रार रखण सूबाई हुकूमत की जिम्मेवारी आहे। इलेक्शन दौरान सिंध सरकार पुलिस की मुक़ररी के यकीनी बणाए। इलेक्शन कमीशन चवण आहे त वफ़ाक़ी घरू वज़ारत के लिखंदुसि त पोलिंग ॾींहं ते रेंजर्स ऐं फ़ौज मुक़रर कई वञे। इन तफ़सील मालूम कयूं था। असां राब्तो कयो आहे धरती टीवी जो रिपोर्टर शबीर लाशरी सां। शबीर, इन बाबत अपडेट कजो। जी बिल्कुल, सिंध सरकार पारां इलेक्शन कमीशन पाकिस्तान के लिखियो वियो हो त 23 अक्टूबर ते जेके कराची डिवीज़न जो मकानी चूंडूं थियण वञनि पियूं उहे मुलतवी कयूं वञनि, छाकाणि त पुलिस जी जेका आहे नफ़री जी खोट आहे ऐं अमन अमान उन ॾींहं ते बहाल रखणु वॾो मसइलो हूंदो। अहिड़ो लेटर जेको आहे सिंध सरकार पारां इलेक्शन कमीशन खे लिखियो वियो। अॼु इलेक्शन कमीशन जो अहम इजलास थियो, जंहिं इजलास में इहो फ़ैसिलो कयो वियो आहे त कराची डिवीज़न जूं जेके मकानी चूंडूं 23 अक्टूबर ते रिथियल आहिनि उहे 23 अक्टूबर ते ई थींदियूं ऐं इलेक्शन कमीशन सिंध सरकार जी अहिड़ी दरख़्वास्त जेका आहे उहा रद्द करे छॾी आहे। इलेक्शन कमीशन सिंध सरकार खे हिदायत कई आहे त चूंडूं मुनक़िद कराइण इलेक्शन कमीशन ऐं सूबाई सरकार जी गॾियल ज़िम्मेवारी आहे ऐं सूबाई सरकार खे घुर्जे त 23 अक्टूबर ते जेके मकानी चूंडूं रिथियल आहिनि कराची में उन्हनि जी सिक्योरिटी लाइ पुलिस जेका आहे उहा मुक़ररु कई वञे ऐं समूरा इंतज़ाम कया वञनि। इलेक्शन कमीशन वधीक चयो आहे त जेके हसास पोलिंग स्टेशनूं आहिनि, जेके हसास इलाइक़ा आहिनि, उते रेंजर्स ऐं पाक फ़ौज जा जवान मुक़ररु करण लाइ इलेक्शन कमीशन तरफ़ां वफ़ाक़ी घरू वज़ारत सां बि लिख पढ़ कई पई वञे, उन सां राब्तो कयो पियो वञे ऐं सिंध सरकार खे इहा हिदायत कई वई आहे त 23 अक्टूबर ते जेके रिथियल मकानी चूंडूं आहिनि कराची में उहे साॻी तारीख़ ते थींदियूं ऐं सिंध सरकार उन ॾींहं ते पुलिस नफ़री जेका आहे उहा प्रोवाइड करे। जी शबीर, वॾी महिरबानी तफ़सील आहे।